खान मारजी वियो? हा रुस्तम, मिठल खान दुश्मन जे गोलिन जे वर चढ़ी वियो ऐं हुन जी समूरी मिल्कियत मूसा खान संभाले थो। ऐं बाबा, तव्हां अदीअ खे उन ज़ालिम जे रहम ऐं करम ते छॾे हिते हलिया आया आहियो। शाबाश हुजेव बाबा, शाबाश हुजेव। मलूका हवेलीअ जी इज्जत आहे ऐं मूसा खान जे नज़रुनि में हुन जी इज्जत मां बराबर आहे। मूसा खान जेका हुन जी इज्जत करे थो, जेकॾहिं हिते वठी अचां सां त शायदि हुन जी इज्जत तूं बि एतिरी न करीं आ। वाह बाबा वाह, इन्हीअ करे अदीअ खे तव्हां हवेली जे उसूलनि मथां कुर्बान करे हिते पहुता आहियो। न बाबा न, मां हाणे अदीअ खे ॿियनि जे रहम करम जे टुकरनि ते पलजण कोन ॾींदुसि। जॾहिं तुंहिंजी भेण उते ख़ुशि आहे त तूं हुन जी ज़िंदगी छो थो ज़हर बनाइण चाहीं? बाबा, जेकॾहिं अदी उते ख़ुशि हूंदी त मां बि ज़बरदस्ती हुनखे हिते कोन वठी ईंदुसि। पर मूसा खान जहिड़े ज़ालिम माण्हूअ जे छपर छांव में को बि ख़ुशि रही नथो सघे, त पोइ अदी कीअं ख़ुशि रही सघंदी? भाउ जे मरण खां पोइ मूसा खान में वॾो बदिलाउ अची चुको आहे। हाणे उहो मूसा खान पत्थर जो न आहे रहियो, बल्कि मेण बणिजी चुको आहे। बाबा, समझा थो त तव्हां बि मूसा खान जे मिठड़नि ॿोलनि जा असीर बणिजी हिते पहुता आहियो। इन्हीअ करे मुंहिंजे साम्हूं मूसा खान जा कसीदा पिया ॻायो। जेकॾहिं तोखे मूं मथां यकीन नथो अचे त सुभाणे सां ई निकिरी वञ, पंहिंजी भेण सां बि मिली अच ऐं मूसा खान सां मिल। जॾहिं साम्हूं वेंदे तॾहिं ही हक़ीक़त खे तस्लीम कंदे। ज़रूर वेंदुसि बाबा, ऐं मां सुभाणे ई वेंदुसि। जीअं तव्हां ॿुधायो पिया, अलाह करे अदीअ जी ओतिरी इज़त हुजे। जेकॾहिं हुनजे बरख़िलाफ़ मूसा खान अदीअ ते आङुर में सिधी कई त मां उहा आङुर वारी बांह बगल खां कटे जेकॾहिं मूसा खान जी धार न कयमि त ओचो ॾाढो रुस्तम खान आहे। जन्नत उठ जल्दी कर, चाह त काढ़े वठदा वञा बाग ते। हा हा ठाहियां थी। बाबा, पोइ मां बि बाग ते अचां न? हाँ तू भले अचिजां। अदी खैरा अची आ जा, अदी खैरा बिस्मिल्लाह। अदा खुश होंदे वे 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 जन्नत अदी खैरा ला चाह ठा जा। उठ भला। इहा असांजी चांहि कान पींदी आ। अरे खैरा जे सर ॾे खैर हुजे, माई सर न वञई, कोन थी पियां तुंहिंजी चांहि, न थी पियां पई। अदी खैरा तू नारा न थी जा, छॾ हिनखे कंदी आ पई भौंकंदी आ। अदी खैरा भला इहो त ॿुधा, परू किथे कम ते लॻो या अञा घर वेठो आ, तो खट सिराए वेठो आ? ॿिन्ही ज़ाल मुड़सनि खां कम किथे थो पुॼे? मिड़े पिन ते ज़ोर अथनि, जेकॾहिं कम कनि न त अहिड़ा ॾुखिया ॾींहं छो ॾिसनि। अलो हो रखो धणी, तुंहिंजो कुम छा कम ते बीठो आ? ॻाल्हाइण सिखी वई आ माई। अदी खैरा हरू लोके के बेज़ार न कर बाबा। खैरा जे सर ॾे खैर हुजे अदा, मां त आई हस तव्हां खां हाल अहवाल वठण, पर मूंखे कहिड़ी ख़बर त जन्नत असली बावरी वेठी आ। हा थोरो कम छा मिलियो अथव? असली आपे खई निकती पई आ। अदी ते कम जी का बि खोट कान्हे, ख़बर अथई? रह सही बाग संभाल, आऊं पियो संभालियां। अॼु अॼुकल्ह बाग में गुॾ हले पई, इन तुहारे न मुड़ुस हराम खोर खे उमाण त वञी गुॾ ते लॻायासि ऐं शाम जो रोज़ कैश पैसा वठियो ॾियासि, वञी पंहिंजो गुज़र सफ़र करे उमाणीसि। अदा खैरा जे सिर ॾे खैर हुजे, मां त घणो ई सम्झायो थमांसि, पर मुंहिंजो चवण कोन थो वठे पियो। जे तोखे न ईंदे वेंदे रस्ते में मिले त तूं ई खणी वेहारे थधे दिमाग़ सां सम्झाएसि त हे पराओ ॻोठु आ, हिते जेकॾहिं कमुकार मिले थो त कर, जे न त कमाइण खां सवाइ पंहिंजो टुकुर बि कोन मिलंदो। माई ॻाल्हि त ॿुध, तूं जे वात में लिफूं आहिनि छा जो तवारे मुड़ुस खे बि असीं वेठा सम्झायूं? जे हॾ हराम थी वियो आहे त कपड़नि सटण वारो सोटो खणी ठका पुठी में करीसि, पाणे पेर ते अची वेंदो। अड़ी माई पोइ वारो कर न, खैरा जे सिर ॾे खैर हुजे। तो न जेको सोटो अधे कमदार ते आज़मायो आ, शायदि उहो बरकतुनि वारो सोटो आ, मूंखे बि ॾे, मां बि आज़माए ॾिसां। अदी खैरा ॾिसंसि तुंहिंजी इज़त था कयूं, ऐं तूं जेॾी महिल घर में अची थी ऐं असांजी बेइज़ती करे हली थी वञी। ही नओं ॻोठु आहे, नओं पाड़ो आहे, पाड़े वारा छा सम्झंदा तव्हांखे? जो रोज़ आहे ॿिन्ही ॼणनि जो टब्बर नारो टी टी रुगो जहिड़ो लॻो पियो। खैरा जे सिर ॾे खैर हुजे, अदा मां कहिड़ी थी तव्हांजी बेइज़ती कयां पई? हा ख़बरूं त तुंहिंजी ज़रा न वेठी थी करे पई त मां सोटो धारियो आ, उहो मुड़ुस ते इस्तेमालु कंदी आहियां, तॾहिं कम ते वेंदो आ। अदा कमदार, हाणे हीअ तोखे सोटे सां कुटे या जूते सां कुटे, बाक़ी मां अदा अहिड़ी बेनीमकी न आहियां त पंहिंजे अछीअ ॾाड़ीअ वारे मुड़ुस जे मथां सोटो खणी बीठी हुजां त उठ वञो कम ते, वञो कम ते। अदा खैरा जे सिर ॾे खैर हुजे, अहिड़ो कम ई बन पियो जंहिंसां मुड़ुस जी बेइज़ती थिए। अदा
जे गिरोह मिलियो त खाईंदसि जे न त पाणी ढुक पी बि गुज़ारो करे वेंदासीं बाक़ी हाणे मूंखां को न पुॼे जो अछे ॾाढ़ी और मुड़ुस जे मथां सोटो खयूं बीठी हुजां अरे इहो सोटो तोखे मुबारक हुजे हा खैरां जे सिर ॾे खैर हुजे इहो सोटो कम ईंदी सुबुह सुबुह सां उथण सां पंहिंजे मुड़ुस जे मुंहं ते हणंदी करे हा त कमाइण वञई जे न मुंहिंजे मुड़ुस वांगुरु हॾ हराम थी घर में वेही रही त इहो सोटो बि कम कोन ईंदी खैरां जे सिर ॾे खैर हुजे पोइ को अण घरे डंडो घुराइजांइ डंडो हा चल महल निकिर वञा थी राज वञा सर ले खैर जल्द निकिर हा करतूत तव भला तो मैं तो लगा रन लगे ही ना गडाए नहीं तू हां मुंह संदो को सुत रही हुंदी ना गोठ में पर लान तो जे परुआ के जब तो के अन्या घर में हारे बैठो आ भागिया होता था तू कितो में हुजी ता परू कितो में हुजे अबिया मुझे घर में आयल त मारे राह पट छडी तो भया ना चली ता अबिया घर में अलाए तू ही कुड़ी सडी तो ना चढ़ दे जाए मुखे केरी खबर अन्या यदा हरी चिट्टी थोदी मते चाहियो पे प्यारी से अंथो बेचा का चाह थी आपे चौ चौ प्यार मुखला निकरान पुट वेठे ते शींहं बि बुख मरी विया जे इज़त रोज़गार करणु चाहे थो त तोखे कुझु न कुझु करिणो पवंदो बाबा मां पाण इन ई ताड़ में आहियां त को रोज़गार कयां पर कयां त कयां कहिड़ो जेको बि करी इज़त जो कजां इन्हनि चोरियुनि फुरियुनि जो न सोचजां त का फुर करे पोइ गुज़र कयां नसीबा मूं तोसां वाइदो कयो आहे यकीन कर वाइदे खिलाफ़ी कॾहिं कोन कंदुसि पोइ पुट छा सोचियो थी आख़िर कहिड़ो रोज़गार कंदे सोचियो अथमि त शहर में मेहन जो वाड़ो खोलियां पुट माल हद खां वधीक महांगो आहे जेकर खीर जो वापारु करणु चाहीं थो त पोइ उन लाइ घटि में घटि 5-6 मेंहियूं हुजनि तॾहिं वञी रोज़गार सुठो थींदो ऐं 5-6 मेंहियुनि जे लाइ घटि में घटि 2.5-3 लख हुजनि पुट बाबा फ़िलहाल कुझु मेहूं संगत खां काहे ईंदुसि पोइ आस्ते ॾाढे पैसा लाहे वेंदुसि संगत जे हिन वक़्तु कमु न ईंदी त पोइ कॾहिं कमु ईंदी इन लाइ शहर में का जगह त किराए ते घुर्जे जॻहियूं 1 खां 5 मिली पवंदियूं पर उन खां पहिरियां मेहूं हथु करणियूं पवंदियूं ऐं उन करे मूंखे कुझु ॾींहं ॿाहिरि वञिणो पवंदो वरी ॻोठ जे तरफ़ ईंदो नसीबा मां एतिरो बेवकूफ़ न आहियां मुंहिंजो इरादो आहे त लाड़ निकिरी वञा उते संगत बि सुठी आहे असली हिकु महलो ट्रक भराए अचां पुट रोज़गार जे लाइ त हथ पेर हणो पवंदो वधीक तूं जीअं मुनासिब सम्झे पोइ मुंहिंजी जान तुंहिंजो छा इरादो आहे ॾींहुं थी मोकल या अञा घर में वेठो हुजां रोज़ीअ जी तलाश में निकिरण लाइ त मूं तोखे नाहे रोकियो जे दिलि सां मोकल ॾी त मां हींअर ई निकिरी वञा हा भले वञ पर पंहिंजो थोरो ख़्यालु कजां मुंहिंजी जान त तो में आहे तूं पंहिंजो ख़्यालु रखंदीअ त मां ख़ुशि रहंदुसि
अस्सलाम वालेकुम। ॾाढी देर करे आया रुस्तम, ॾाढी देर करे आया। सब कुछ खत्म थी वियो रुस्तम, सब कुछ खत्म थी। छा थियो मूसा खान? मूसा खान छा थियो? छा ख़त्म थी वियो आहे मूसा खान? छो पियो यहाँ ॾहण वारियूं ॻाल्हियूं करी? भाॼाई छा? अथी हाँ रुस्तम, हाँ काला कालो को ॾींहुं हो, ॾाढी ख़ुशि हुई। तुझे पीउ सां खिली करे अहमद खान पियो उन राति हवेली वियुसि त मूंखे चई अदा मूंखे छाती में सूर आहे। मां फौरन डॉक्टर खे फोन कई, पर उन खां अॻ में दिलि जो दौरो न डॉक्टर जो इंतज़ार कया न तव्हांजो। मूंखे चई त अदा मां मिठल ॾांहुं वञा थी, मूंखे माफ़ कजे, मां तव्हांजी ख़िदमत बि न करे सघियुमि। दुआ करो। जी बाबा। बाबा रुस्तम जो थेलो खणी अंदर रखो। ऐं रुस्तम अलाए कुझु कराए बि वठो। हाज़िर बाबा, हाज़िर। मुजीब बाबा वञी गेट ते बीहो, का माल कहीं थी। वञ बाबा। मिठल खान जा कातिल अञा सिंध आहिनि, जेल विया या अञा आज़ाद वतन था घुमंदा? पंहिंजे भाउ जो पलांद मां पाण कंदुसि, उन लाइ तव्हांखे आधार में विझणु नथो चाहियां। पर पंहिंजी भेण जे कातिलनि सां हिसाब मां पाण बराबरि कंदुसि। तुंहिंजी भेण? उहो त मां तव्हांखे ॿुधायूं। अदीअ खे मिठल खान जी मौत जो सदमो थियो आहे, उन करे मिठल खान क़त्ल न थिए हा त ही वाक़ियो पेश न अचे हा। उन करे सिद्धीअ या अणसिद्धीअ तरह जंहिंजा बि मिठल खान जे खून में हथ रंगियल हूंदा, उनखे मौत जो मज़ो ज़रूर चखाईंदुसि। रुस्तम, रुस्तम तव्हां मूंखे पंहिंजा आहियो, ऐं मां नथो चाहियां पंहिंजनि खे आज़ार में विझां। इन करे हिते जो कुझु थिए पियो, उन सां मूसा खान मुंहुं ॾियणु ॼाणे थो। अदा मिठल जे कातिलनि जो बुरो असरु कंदुसि। इहो मूसा खान जो तोसां वाइदो आहे। मूं मथां हिकु थोरो कर, हितां हलियो वञ। जेकॾहिं कुझु ॾींहं सुकून सां रहणु चाहीं थो त पोइ अहिड़े कंहिं कम में हथ न विझां जेको तोखे नुक़सान बि विझे। हिकु त पंहिंजो बि चवी थो, ऐं ॿियो मथां ॾुखियो वक़्तु आहे त वञण लाइ चई थो। न मूसा खान न, हिन वक़्तु मां तुंहिंजी हिकु बि न ॿुधंदुसि। तूं हिकिड़ी महिरबानी मूं ते कर, मूंखे इहो ॿुधाए त मिठल खान जा कातिल केरु आहिनि? इहा त हितां जे नंढे वॾे खे ख़बर आहे। अदा ऐं मीर जे विच में दुश्मनी खड़ी थी, जंहिं दुश्मनीअ नाग
हींअर ताईं 7-8 जानू पिड़काए चुको आहे। ख़बर नाहे त अञा कंहिं जा सिर खणंदो। इन करे मां हिते तव्हांखे रहाए तव्हांजी जान जोखम में विझणु नथो चाहियां। कुझु बि थी पए रुस्तम, तव्हांखे हितां वञणो पवंदो। हीअ बाहि बि असांजी ॿारियल आहे, इनखे विसाईंदासीं बि असां। इन दुश्मनी जा सबब कहिड़ा बि आहिनि, मुंहिंजो हुन सां को बि सरोकार न आहे। मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधाए त मिठल ख़ान जा कातिल अञा घणा ज़िंदा आहिनि। इहो ॿुधाए मां तोखे छा कंदुसि? चयुमि त हिते मां तोखे रहण कोन ॾींदुसि। छा मुंहिंजे रहण जे लाइ हीअ उताक वञी बची आहे? न मूसा ख़ान न। जेकॾहिं तव्हां मूंखे हिते रहण न ॾींदव त मुंहिंजे रहण जे लाइ ॿियूं बि जॻहियूं घणियूं आहिनि। जेकॾहिं तव्हां मूंखे असुल हक़ीक़त ऐं मिठल ख़ान जे कातिलनि जो ॾसु न ॾींदव त छा इहा हक़ीक़त मूंखां लिकी वेंदी? न मूसा ख़ान न। मूं बि घाट घाट जो पाणी पीतो आहे, जवान ऐं भाड़े खे चङी तरह सुञाणा थो। रुस्तम, तुंहिंजे रहण लाइ ही उताकत छा मुंहिंजे अंदर में जाइ आहे। पर जेकॾहिं तूं बज़िद आहीं हिते रहण लाइ, पोइ मुंहिंजो तोसां वाइदो आहे, अदा मिठल जे दुश्मननि सां गॾिजी विढ़ंदासीं, उन्हनि जो जीअण हराम कंदासीं। अॼु जी राति तूं आराम कर, सुभाणे अलिफ खां ये ताईं सभु कुझु तोखे ॿुधाईंदुसि। पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे, जीअं तव्हां चवंदव तीअं कंदुसि। खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे। अॼु मुंहिं खे धिके मुके त कढियो अथमि। अलाह करे जो कहीं वञी रोज़ीअ सां लॻो हुजे। आहे त हॾ हराम, मुश्किल आहे जो हे कंहिं कम सां लॻो हुजे। पर जे कम सां न लॻो न त बुखनि में मरी वेंदासीं बुखनि में। को पिनियूं टुकुर बि कोन ॾिनो। हाय हाय, अलाह करे का ग़ैरत अचेसि जेको रोज़ीअ सां वञी लॻे। मुंहिं सां अॼु त जुठ ॾाढी कई अथमि, ॾाढी जुठ करे मोकिलियो अथमांसि। अलाह करे तो इज़त जी टुकड़ी वञी कमाए। जे अॼु बि ईअं मोटी आयो त पोइ हिन जो को न को बिलो करणो पवंदो। खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे। जे ईअं छूट ॾिनीमांसि त बुखनि में पाप थी वेंदासीं। अॼु जुठ त चङी कई अथमांसि। अलाह करे वञी कंहिं कम सां लॻे। हाणे ॿीहर कम सां लॻे न लॻे, पर अॼु जेका जुठ थी अथसि अॼु ज़रूर को न को कमु करे ईंदो। अरे मां बाहि लॻाईसि रखे। तकड़ो मोटियो आहे, ॿाहिरि के नांग था खाइनी छा? सुकून ई नथो अचे पियो, घर भॻो थो अचे पियो। ओ खेरा हेॾिस मां तुंहिंजे लाइ छा आंदो आहे? ओ चवणी वठां रोब छा आंदो अथई? ओ चरी वञा तूं कम ते। वॾी ख़ैरात लॻी पई आहे, कम पिया थींदा। अरे अॼु त खाई कयूं था ढियो, मां बि खाई मौजूं कयूं आहिनि। तुंहिंजे लाइ बि खणी आयो आहियां, तूं बि खा। हाणे त ख़ुशि आहीं न?